मैडम साहब ही जो मांझी फ़कीर वारो वाक़ियो पेश आयो है जेका सूरतल पैदा थी है उन हवाले से तव्हांजो छा मौक़िफ़ है छा चवंदो हिन हवाले से? मां सम्झां थी त मांझी फ़कीर जे हवाले सां जेका चिंता पैदा थी आहे उहो पहिरियों मौक़ो कोन्हे। मांझी फ़कीर सां काफ़ी जेका असांजे वेझड़ माज़ीअ में मुख़्तलिफ़ शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। कॾहिं हुनजो जेका सोशल बाइकाट थियो आहे, कॾहिं हुनखे धमकियूं मिलियूं आहिनि, कॾहिं हुनखे काफ़र चयो वियो आहे। अहिड़े क़िस्म जी हथ चुरान ऐं चिपतान वारो माहौल हिते रहियो आहे। पर हीअ जेका वाक़ियो थियो आहे जंहिंमें मांझी फ़कीर जे दरगाह उनजे जेका असां उनजे आस्थाने जा जेके बोर्ड दाख़िल विया आहिनि ऐं अलाह वक़्त जे नारा हणंदे ऐं इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई वई आहे त जेको आहे मांझी फ़कीर या उन्हनि जे पारां या उन्हनि जे कंहिंजे पारां का अहिड़ी जेका असां मज़हबी जेका असां छिकताण पैदा करण जी कोशिशि कई वई आहे त असां ईअं सम्झूं था त सिंध जे शऊर जी नुमाइंदगी कंदे सिंध जे कुल कुर्च मां सभिनी माण्हुनि इन गुनाह जी इन हमले जी जेका उनजे ख़ासि तौर ते आस्थाने जे हवाले सां जेका शर पसंदनि कोशिशि कई उनजी मज़म्मत कई। असां सम्झूं था त को मज़म्मत काफ़ी बि न आहे ऐं जेकॾहिं सिंध जो शऊर सिंध जी साञा मांझी फ़कीर सां बीठल आहे ऐं उहा मांझी फ़कीर खे पंहिंजी यकजहती जो यकीन ॾियारण जे लाइ त सिंध जी साञा वटि मांझी फ़कीर हिकिड़ो कंहिं शख़्स जो नालो असां ईअं सम्झूं था त मांझी फ़कीर सिंध जी तारीख़ सिंध जी सक़ाफ़त सिंध जी मज़हबी रवादारी वारी रिवायत जो हिकिड़ी नुमाइंदगी कंदड़ उनजी हिकिड़ी अलामत आहे। मांझी फ़कीर को शख़्स न आहे, मांझी फ़कीर सिंध जी सुञाणप आहे। मांझी फ़कीर सिंध जी रवादारी जो हिकिड़ो मिसाली किरदारु आहे। तव्हां ॾिठो त असां सियासी समाजी ऐं मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जा मुख़्तलिफ़ फ़िरक़नि सां तालुक़ हिकु गॾियल सूरत में हिकु इज्तिमाही सूरत में सांस यकजहती जो इज़हार खणंदा आया आहियूं। छाकाणि त असां इहे सम्झूं था त सिंध कंहिं बि फ़िरका परस्ती में सिंध कंहिं बि इंतिहा मज़हबी जेका असां इंतिहा पसंदी में सिंध कंहिं बि सियासी या समाजी नज़रिए जे आधार ते पंहिंजो पाण खे विराए नथो। सिंध जी सुञाणप सिंध जी हिकिड़ाई आहे। सिंध जी सुञाणप सिंध में जेका बि रंग मिलनि था उहे मुख़्तलिफ़ मज़हबी फ़िरका हुजनि, उहे मुख़्तलिफ़ मज़हब हुजनि या उहे मुख़्तलिफ़ समाजी सियासी नज़रिया हुजनि। जेॾी महिल सिंध जी सुञाणप ते को वार थिए थो त सॼी सिंध उथी उनखे जवाबु ॾिए थी ऐं उनजो जवाबु को अॼु मांझी फ़कीर सां यकजहती जे इज़हार जे तौर ते न पर जॾहिं बि सिंध जे मंदर ते जॾहिं बि सिंध जे मस्जिद ते कंहिं दरगाह ते कंहिं इमाम बारगाह ते हमिलो थियो आहे त सिंध जी साञा हिकु हक़ीक़ी पहुञाण हिकु ज़िंदा जावेदा रिवायत वांगुरु उन वटि पहुची उनखे पंहिंजी यकजहती जो इज़हार कयो आहे। ऐं अॼु असां सम्झूं था त मांझी फ़कीर जेको सिंध जी अलामत आहे ऐं सिंध जो शऊर उन गॾियल अलामत खे सलाम पेश करण लाइ उन सां गॾु बीठल आहे। न रुगो लड़ाई में उन सां गॾु बीठल आहे पर असां अॼु हिते अची साबित कयो त असां जिस्मानी तौर ते फिज़िकली बि उन सां गॾु बीठा आहियूं। जेकॾहिं को मांझी फ़कीर ते वार थिए थो उहो असां सिंध ते